अस्सलामुअलैकुम। तमाम ॾिसी रहिया आहियो TN न्यूज़। ख़बर शामिल करियूं था दाबेची बंबोर खां। बंबोर वासी नौजवान पोरियत जो बासरनि ख़िलाफ़ तहफ़ुज़ जी घुर। ख़बर मूजिबि बंबोर वासी अकरम मल्ला दाबेची प्रेस क्लब में साफ़ियनि अॻियां दाईंदे इल्ज़ाम मड़ींदे चयो त बंबोर में हिकु तंज़ीम जे कारकुन दाऊद कच्छी हारून मेंद्रो सरकारी ड्यूटी वठी ॾियण बहाने मूंखां 25,000 वरिता हुआ, जेके मूं पंहिंजे घर जूं ॿकरियूं खपाए करे ॾिना हुआ। हाणे उनखां ड्यूटीअ जी पुछा थो कयां त मूंखे मौतमार धमकियूं ॾियनि था, जंहिं सबबु आउं मुकमल तौर ते ख़ौफ़ में वठिजी वियो आहियां। हिन SSP ठट्टो ऐं वस वारनि खां घुर कंदे चयो त मूंखे मुंहिंजा पैसा मोटाए ॾेई करे तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे। गरीब माण्हू या अपील करियां थो, कुझु मूं ॿकरियूं विकिणी उन खे मूं पैसा ॾिना, मूंखे चयूं बाबा तोखे 3 महीने अंदरि ऑर्डर ॾींदासीं। सही अॼु तलक एतिरो 4 साल थी विया आहिनि, मूंखे उन माण्हू न ऑर्डर ॾिनो आहे, न ई मूंखे उहे पैसा पिया ॾियनि, न ऐं माज़ूर माण्हू उन बुॾा वञा पियो त मूंखे उहे धमकियूं ॾियनि पिया। जानी मूंखे ख़तरो आहे इन माण्हुनि मां। सुभाणे अगरि मुंहिंजा पैसा आहिनि त आउं जेकी पंहिंजी आहे गवर्नमेंट सिंध ठट्टो SP ऐं उन सां अपील थो कयां। कैमरामैन टीम सां गॾु शाहिद समूह TN न्यूज़ दाबेजी।